सूरह हदीद। हदीद जी लफ़्ज़ी माना लोह आहे। रुकू नंबर 1। जेकी आसमाननि में आहे सो सभु अल्लाह जी पाकाई बयानु कंदो आहे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही उन जी आहे। उहो ॾियारींदो आहे ऐं मारींदो आहे ऐं उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। उहो सभ खां पहिरीं ऐं सभ खां पोयूं ऐं पधिरो ऐं ॻुझो आहे ऐं उहो सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे। अल्लाह उहो आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे 6 ॾींहंनि में बणायो, वरी अर्श ते मुतवजह थियो, जेकी ज़मीन में घिड़ंदो आहे ऐं जेकी निकिरंदो आहे ऐं जेकी आसमान मां लहंदो आहे ऐं जेकी मंझंदि चढ़ी वेंदो आहे, सो सभु ॼाणंदो आहे। ऐं जिते अव्हीं हुजो उते उहो अव्हां सां गॾु आहे ऐं जेकी कंदा आहियो सो अल्लाह ॾिसंदड़ आहे। आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही उन जी आहे ऐं अल्लाह ॾांहुं सभु कम वराया वञनि था। राति खे ॾींहं में घेड़ींदो आहे ऐं ॾींहं खे राति में घेड़ींदो आहे ऐं उहो सीननि वारो ॻुझ ॼाणंदड़ आहे। अल्लाह ऐं संदसि पैगंबर ते ईमान आणियो ऐं उन्हीअ माल मां ख़र्चियो जंहिंमें अव्हां खे ॿियनि जो वारिस कयो अथसि ऐं अव्हां मां जिन ईमान आंदो ऐं अल्लाह जे वाट में ख़र्च कयो तिन लाइ वॾो अजुरु आहे। ऐं अव्हां खे छा थियो आहे जो अल्लाह ते ईमान नथा आणियो, हालांकि पैगंबर अव्हां खे सॾे थो त तव्हीं पंहिंजे पालनहार ते ईमान आणियो। ऐं बेशक अल्लाह अव्हां खां अंजाम वरितो आहे जेकॾहिं मञण वारा आहियो। अल्लाह उहो आहे जेको पंहिंजे बाने मुहम्मद ते पधिरियूं आयतूं नाज़िल कंदो आहे त कुफ्र जे ऊंदाहिनि मां इस्लाम जे सोझिरे ॾांहुं अव्हां खे कढे। ऐं बेशक अल्लाह अव्हां ते शफ़क़त कंदड़ महिरबान आहे। ऐं अव्हां खे छा थियो आहे जो अल्लाह जे वाट में न ख़र्चींदा आहियो, हालांकि आसमाननि ऐं ज़मीन जी मीरास ख़ासि अल्लाह जी आहे, जंहिं मके जे फ़तह खां अॻु ख़र्च कयो ऐं अल्लाह जे लाइ दीन लाइ काफ़िरनि सां विढ़ियो, तंहिंजे बराबरि अव्हां मां को बि कोन्हे। इहे इन्हनि खां तमामु वॾे मर्तबे वारा आहिनि जिन फ़तह खां पोइ ख़र्च कयो ऐं दीन लाइ विढ़िया ऐं हर कंहिं खे को बि कोन्हे। इहे उन्हनि खां तमामु वॾे मर्तबे वारा आहिनि जिन फ़तह खां पोइ ख़र्च कयो ऐं दीन लाइ विढ़िया ऐं हर हिक खे अल्लाह चङो अंजाम ॾिनो आहे। ऐं जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह पधिरी ख़बर रखंदड़ आहे।